अधे मुरादी आई सही वॾी धोती चे पुठियां न पई तरा कढी पोच ॾींदी बराबरि सॼे ॻोठ में पई थी ये चोघाटा ॾी का ज़माने जी का ख़बर चार थे यार कोई भी दी हवाला कटी आई अदा ख़बरूं त मुरादी जे पेट में हज़ारे दफ़न थियूं पयूं आहिनि तूं अलाए कहिड़ी ख़बर थो पुछी ॿुध मूं ॿुधो आहे त इहो लुफो छोरो परू भेनरुनि सां विढ़ंदो थो रहे राति बि को विढ़ियो अलाए छा मुरादी का त ॻाल्हि आहे ये खामखा छोरियुनि सां रूबरू छो विढ़ंदो तूं बि ज़माने जी माई आहीं का ख़बर चार त लो न अदा तॻिया ख़बरूं त मूं वटि खोड़ अथई हा उन ते तबसरा बि कंदी आहियां हा पर भाउ हिकिड़ो वाइदो कर मूंखे चांहि जो टुकड़ो पियारींदे चाहे खोड़ मेहूं बि जजूं वेठियूं पर हाणे असां टई छड़ा घर में विलोड़ो करे केरु ॾुध आहे कोन पाड़े मां पिनी ईंदा आहियूं बाक़ी चाहे तो पाण काढ़े अचो पाण बि पी मूंखे बि प्यार पोइ ॿुध तॻिया पक त मूंखे नाहे पर सोरहाना शक अथम ॻाल्हि पकी अथई इन्हनि झिरकड़ियुनि ते जेको आहे न सो लामारा हणंदो बाज़ आयो झटण लाइ पर सालियो त तरी हथेली कोन थो लाइण ॾे तूं इहा ॻाल्हि कीअं थी करीं पर साले खे त ॾिस न इन ॻाल्हि खे मञे ई नथो मिड़ई इज़त ख़ातिर ढक थो ढके हाणे आऊं ज़माने जी माई सॼी ॻाल्हि सम्झी वई आहियां आऊं त उनजो मुंहुं ॾिसी सम्झी वियसि त निसोर कूड़ वेठो ॻाल्हाए इन जो मतलब तो को चक्कर जरूर थी मुरादी चक्कर को हलकड़ो फुलकड़ो न थई चक्कर भी को वड्डो चक्कर आहे समझी थो न तॻिया मुंहिंजी ॻाल्हि ॿुध आहे त तूं बि ज़माने जी अड़ी काप माई तुंहिंजो शक कंहिं ते आहे इन छोरी डेंडीअ ते या न छोरी गुंदीअ ते नड़ी अदा अच्छो मूं ॿिन्हिनि छोरियुनि जो आहे ये जेका सदोरड़ी थई न इहा मिड़ई सरस हवा में थी उॾामे सदोरी ने नी आ करे आ पर जो परू आ न लोगो छोरवाड़ी कापा उन जा इरादा मड़ी परूड़े वरता पर यो बि सुठो थियो जो सालिया के कन खुड़क पइजी वई न त ॿई पीउ पुट ॻोठ में कंध करण जहिड़ा कोन रहना ॿियो न त हाणे इहो सालड़ो मञे न मञे पर इन साले ते मुंहिंजो उठ जॾा एहसान अथसा भला ॿुध इहा त ख़बर लह न त इहो छोरो आहे केरु अदा इहा ख़बर त मूंखे बि कान्हे पर अदा परू चए पियो आऊं जांच लहा थो अच्छा हाँ पाॾे खे पक थी त मैं कान मिली मां पियो सोचां पियो त इहो सालिह ख़ान कॾहिं खां अहिड़ो भलो थियो जो मूंखे सॾे संग थो ॾिए हाँ मां बिने गोर खे चवां थो त इहा जाच पई चले त इहो लोफर छोरो आहे केरु जेको असांजे तकियल संग में तो अखियूं विझे त ॼांसि हिकिड़ी ची भटक ठाहियासीं ची कट ची कंदो ते ची सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।